दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट आहे ख़ासि करे ग़ुलाम सेन जो जेको ड्रामो अची रहियो आहे उन जे बारे में ऐं सभिनी दोस्तनि खे ख़ुशख़बरी बि इन ड्रामे में ॾींदुसि। दोस्तों ज़ुल्फ़िकार पुर्ती जो ड्रामो द पापनगर तमामु जल्द हलण वारो आहे। बाक़ी हाजन तेवणी जो ड्रामो वीरनि जी बस्ती हली रहियो आहे। बाक़ी जेको आज़म मैंगल ऐं खजू साहब ऐं होॾां ग़ुलाम सेन वारनि जो जेको ड्रामो अचिणो आहे पंहिंजा वेरी, जंहिंमें ग़ुलाम सेन जी काफ़ी सालनि खां पोइ एंट्री आहे। छो दोस्तों ग़ुलाम सेन 3 खां 4 फिल्मूं शूट कयूं हुयूं, उहे बि कम अज़ कम 2007 ऐं 8 जे दौर में। उन खां पोइ वरी इन फिल्म इंडस्ट्री ड्रामा इंडस्ट्री मां ॿाहिरि निकिरी वियो, ॻाइण ते वरी ज़ोर न, वरी हाणे उनखे शौक़ु हिकु थियो आहे हिकु भेरो ॿीहर, जंहिंमें पंहिंजा वेरी ड्रामे में ग़ुलाम सेन जी एंट्री आहे। उहो ईद खां बाद में उनजी शूटिंग स्टार्ट थींदी। फ़िलहालु डायरेक्टर खजू साहब जी पंहिंजी तबीयत ख़राबु आहे, इन जे करे उहो ड्रामो डिले थी चुको आहे। ऐं ख़ुशख़बरी इहा आहे दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां, तव्हांजो मनपसंदि ड्रामो पापनगर तमामु जल्द ईद ते KTN ते हलण वारो आहे। ऐं हीउ हिकु बहितरीनु प्रोजेक्ट आहे, हल्को फुल्को ड्रामो न आहे पापनगर। ऐं बसि हाणे तव्हांखे 2 ॾींहं जो इंतज़ारु आहे, वधीक इंतज़ारु न आहे। बाक़ी पापनगर ड्रामे जी दोस्तों कहाणी हिकु बहितरीनु राबेल छोकिरे ते जेका कहाणी आहे, हिकु बहितरीनु कहाणी आहे, ज़बरदस्त कहाणी आहे।